नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। वक्त ठरी मीरवा मां ख़बर ॾींदा आहियूं। ठरी मीरवा लॻ ॻोठ डातू दस्ती जी रवासण मीरवा थाणे ते क़ुरान पाक खणी पीरसन औरत पुट खे बेगुनाह गिरफ़्तार करण खिलाफ़ रोईंदे दाईंदे एहतजाज कयो। उन मौके ते मां मिसमात लतीफ़ा खातून दस्ती, ॾाॾी शहज़ादी खातून, अब्दुल वहीद दस्ती, अब्दुल कयूम दस्ती, अब्दुल करीम दस्ती मीरवा थाणे अॻियां रोईंदे दाईंदे चयो त मुंहिंजे पुट अल्ताफ़ पुट अली मर्दान खे चौकी इंचार्ज सुई गैस नज़ीर शर बेगुनाह फुर जे केस में गिरफ़्तार करे लाकब कयो आहे। मुंहिंजो पुट बेगुनाह आहे, असांखे का बि ख़बर न आहे। हरू भरू असां सां चौकी इंचार्ज दुश्मनी कई आहे। हाणे गरी रिश्वत तलब करे रहिया आहिनि। असां गरीब मिसकिन मज़दूर हारी आहियूं। असां एतिरा पैसा किथां आणियूं जो हिननि खे ॾियूं। हिननि वधीक दाईंदे चयो त चौकी इंचार्ज नसीर शर गरी रिश्वत तलब कई। अगरि न ॾींदा त अल्ताफ़ मथां कूड़ी FIR दाख़िल कई वेंदी। हिननि आला हकाम IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खे पुरज़ोर अपील कई आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं बेगुनाह अल्ताफ़ दस्ती खे आज़ाद कयो वञे। जॾहिं आख़िरी इतला बाद वाक़े जो केस दाख़िल न कयो वियो आहे। ॿिए तरफ़ मीरवा पुलिस चयो त असां अहिड़ी का बि FIR दाख़िल न कई आहे। बाक़ी फुर जे वाक़े जी जांच हली रही आहे। असां अल्ताफ़ दस्ती खे शक जे बुनियाद ते खणी आया आहियूं। जांच हली रही आहे। अगरि अल्ताफ़ दस्ती बेगुनाह हूंदो त उनखे आज़ाद कयो वेंदो। अगरि वाक़े में मुलविस हूंदो त SSP जे हुक्म तहत केस दाख़िल करे लाकब हवाले कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।